संजय चांग टाउन अमले पारां टाउन ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरनि पारां जंहिंमें मोहम्मद ख़ान रिंद, ऑफिस असिस्टेंट मोहम्मद जुमन लुंड, जूनियर क्लार्क अब्दुल अज़ीज़ नौतियार, जूनियर क्लार्क मीर पंवर, चौकीदार ज़मान नौतकानी, जूनियर क्लार्क अब्दुल लतीफ़, जूनियर क्लार्क ऐं सफ़ाई जो अमलो, जंहिंमें जमादार प्रेम वर्कर, बाबू वर्कर, अनिल वर्कर, लेडीज़ औरतुनि सां गॾिजी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त टाउन कमेटी संजय चांग पारां 3 महीननि खां वठी अॼु ताईं असांखे असांजो हक़ फ़ी महीनो पघार तय थियल आहे। उहा पघार असांजे 3 महीननि खां बंदि आहे। बराए महिरबानी असीं सभु गॾिजी चीफ जस्टिस सिंध ऐं आला अमलदारनि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं असांखे जल्द खां जल्द पंहिंजी रहियल पघार ॾिनी वञे जीअं असीं पंहिंजे बचनि खे घर में वेलो ॾेई सघूं। मुज़ाहिरीन जो एहतिजाज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।